सुप्रीम कोर्ट आर्टिकल 63A बाबत नज़रसानी दरखास्तूं मंज़ूर करे वरितियूं। बाग़ी मेंबरनि जो वोट न ॾियण वारो अक्सरियती फ़ैसिलो कालअदम करार। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ नीसा रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सियासी पार्टियुनि खे अदालत या जज जे मातहत न आहिनि। जज केरु थींदो आहे त चवण वारो त के मेंबर बग़ावत कई आहे। को आइन या मौत जी सज़ा मां नाख़ुश थी सघे थो, पर अमल करण जा पाबंद हूंदा आहिनि। छा को जज कसम खणी चवे सघे थो त आइन जी शिक मां ख़ुशि न आहे? हर डिक्टेटर चवंदो आहे त समूरनि करप्ट असेंबली मेंबरनि ऐं ऐवान खे ख़त्म करे छॾींदो। सभु माण्हू मिलिट्री रिजीम ज्वाइन कंदा आहिनि, पोइ जमहूरियत जो राग शुरू थी वेंदो आहे। वोट न ॾींदड़ मेंबर नाहिल थी सघे थो। जजनि में कंहिं बि क़िस्म जो को झेड़ो न आहे। सियासी पार्टियुनि खे पंहिंजा मामला तय करणु घुर्जनि। जस्टिस जमाल मंदोखेल जो चवणु आहे त वोट ॾियण जो हक़ त पार्लियामेंट मेंबर जो आहे। इहो हक़ सियासी पार्टीअ जो हक़ कीअं थो करार ॾेई सघिजे? वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ इस्लामाबाद ते हमिलो करण जी कोशिश करे रही आहे। डी चौक अचण ते ॻाल्हि कंदड़ को हथ अची वियो त का नरमी न कई वेंदी। इंतिज़ामिया जलसे लाइ हंधु मुक़ररु करे कलम 144 लागू कयो। जेकॾहिं को परॾेही महिमान इस्लामाबाद में अचे त अहिड़े क़िस्म जो एहतजाज करणु मुनासिब नाहे। सिक्योरिटी क़दमनि ते कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान आइनी तरमीमूं SCO सरबराही इजलास ताईं मुलतवी करण जो मशवरो ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त SCO इजलास ताईं आइनी तरमीमूं मुलतवी करणु घुर्जनि। मुल्क में इतिहाद ऐं इतफ़ाक़ पैदा करण जी ज़रूरत आहे। ख़बर नाहे हुक्मरान आइनी तरमीमुनि लाइ तकड़ि छो करे रहिया आहिनि। इसराइली दहशतगर्दी जो रस्तो रोकणु मुस्लमाननि जो फर्ज़ आहे। पाकिस्तान ऐं मलाइशिया विच में सीड़पकारी तवानाई समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते इत्फाक़। मलाइशियन वज़ीर आज़म जूं सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ातूं। अनवार इब्राहिम खे सभ खां वॾे सिविल एज़ाज़ हिलाल इम्तियाज़ सां नवाज़ियो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त मुआशी सहकार जे मौक़नि मां भरपूर फ़ाइदो हासिल करण जी ज़रूरत आहे। मुआशी तरक़ी सीड़पकारी लाइ पॉलिसियुनि जो तसलसुल ज़रूरी आहे। मलाइशिया खे हलाल गोश्त मोकिलण में मयार यकीनी बणायो वेंदो। मलाइशियन वज़ीर आज़म अनवर इब्राहिम जो चवणु आहे त सीड़पकारी लाइ पॉलिसियुनि जो तसलसुल ज़रूरी आहे। आसियान फोरम तहत मुआशी राब्तनि खे हथी ॾियण जी कोशिश कई पई वञे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां जमायत इस्लामी अॻवान जी मुलाक़ात। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त इसराइल फ़लस्तीनी धरती ते कब्ज़ो करण जी कोशिश करे रहियो आहे। इसराइल फ़लस्तीनी धरती ते कब्ज़े जी नई मुहिम 7 अक्टूबर खां शुरू कई। आलमी बिरादरी खे इसराइली ज़ुल्म जो नोटिस वठणु घुर्जे। सुजान धुरिन डॉक्टर शानवास कुंभर जे क़त्ल ख़िलाफ़ 13 अक्टूबर ते कराची में ऐलानियल एहतजाज में शिरकत जी अपील में एहतजाजी मुज़ाहिरे जो ऐलान कयो वियो। बेगुनाह माण्हू खे क़त्ल करण लाइ पंहिंजी अदालत लॻाइण जो कंहिंखे हक़ नाहे। आसिफ अली ज़रदारी अवाम सां कयल वाइदनि ते पूरो न लथो आहे। ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर डॉक्टर शानवास कुंभर खे बेगुनाह क़त्ल करे लाश साड़ियो वियो। पुलिस जी जांच ते शक आहिनि। मोबाइल फोन ऐं व्हाट्सएप ज़रिए धमकियूं मिली रहियूं आहिनि। कंडियारी में रिहाइशगाह ते विंगोड़िन हमलो कयो। पुलिस जवाबदार गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई आहे। सिंधु नवाज़ गांगरो सिंध में मज़हब जे नाले ते अवाम सां दुश्मनी कई पई वञे। सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। डॉक्टर शानवास जे क़त्ल जी आला सतही जांच थियणु घुर्जे। शीमा किरमानी। अमेरिका पारां ईरान जे एटमी थाकनि ते इसराइली हमलनि जी हिमायत करण खां इनकार। अमरीकी सदर जो बाइडन जो चवणु आहे त हू ईरान जे एटमी थाकनि ते हमलनि जी हिमायत नथा कनि। मिसाइल हमलनि जे जवाब में ईरान ते वधीक इक़्तिसादी पाबंदियूं लॻाई वेंदियूं। G7 मुल्कनि ईरान ते नयूं पाबंदियूं लॻाइण ते इत्फाक़ कयो आहे। जल्द पाबंदियूं लॻंदियूं। ऐं क़ौमी टीम जे लेग स्पिनर उस्मान कादिर पाकिस्तान क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त मौक़ियो न मिलण ऐं NOC पॉलिसी मां मायूसी थी इस्तीफ़ा ॾेई रहियो आहे। हाणे हू नए बाब में दाख़िल थी रहियो आहे। पंहिंजे वालिद जी विरासत खे जारी रखंदो।